तो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अल्लाह ताला वॾे में वॾी फ़ज़ीलत रखी है। हज़रत इब्राहीम खां रब साईं 4 वॾे में वॾा इम्तिहान वरिता। घणा इम्तिहान वरितई बाबा? 4 इम्तिहान। पहिरियों जेको अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां इम्तिहान वरितो, हज़रत इब्राहीम जे पीउ जो नालो हुयो आज़र। आज़र जी माना है बुत ठाहिण वारो, जोड़न वारो, तैयार करण वारो। हज़रत इब्राहीम जंहिं जगह ते पैदा थियो उन इलाइक़े जा माण्हू बुतनि खे पंहिंजो माबूद बणाए करे पूजींदा हुआ, उन्हनि जी इबादत कंदा हुआ। पंहिंजी हाजत रवा, मुश्किल कुशाई, मामलात, मसाइल जो हल उन्हनि बुतनि खे सम्झंदा हुआ त हीअ असांजा मसाला हल कंदा, हीअ असांखे रिज़िक ॾियंदा, हीअ असांजा जेके बि आहिनि अधूरा सधूरा जेके मसाला आहिनि उहे हल कंदा पिया। हज़रत इब्राहीम जी पैदाइश हुते थी। एक दफ़ा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे अंदरि जॾहिं हज़रत इब्राहीम वॾो थियो, ज़ाहिर आहे नबी जेके हूंदा आहिनि उहे माउ जे पेट मां ॼमण खां वठी करे तौहीद परस्त हूंदा आहिनि, अल्लाह जी हिकिड़ाई जा क़ाइल हूंदा आहिनि। जॾहिं हज़रत इब्राहीम पंहिंजे जवानी जे जोश जे अंदरि आयो, पंहिंजी क़ौम वारनि खे ॾिठईं त हे माबूद मजाज़ी जी इबादत कंदा पिया। भेण हे सिजु अल्लाह पैदा कयो, आसमान अल्लाह पैदा कयो, ज़मीन ख़ुदा पैदा कई आहे, असांखे अल्लाह पैदा कयो आहे, रिज़िक खाराइण वारो अल्लाह, मौत ॾियण वारो अल्लाह, हयाती ॾियण वारो अल्लाह। हीअ छा थियो आहे हिननि बेअकुलनि खे जो हे ख़ुदा खे छॾे करे हिननि माबूदनि जी पूॼा कंदा। पोइ हज़रत इब्राहीम वक़्तनि फ़वक़्तनि उन्हनि खे चवंदो रहियो त तव्हां हे पंहिंजो वक़्तु ज़ाया कयो था पिया, इन्हनि जी पूॼा न कयो त बहितर आहे। उन जी क़ौम जे अंदरि हिकिड़ो ख़ासि ॾिहाड़ो मल्हायो वेंदो, ईअं खणी करे सम्झे त हुननि जो ईद जो ॾिहाड़ो या मेले जो ॾिहाड़ो हिकिड़ो। उन क़ौम जे अंदरि कुझु ॾिहाड़ा हूंदा मख़सूस जेके उहे माण्हू इस्तेमालु कंदा हुआ या उहो ॾिहाड़ो मल्हाईंदा हुआ। उन ॾिहाड़े ते ॻोठ जा माण्हू, इलाइक़े जा माण्हू सभु गॾिजी करे हलिया वेंदा। पोइ हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो माण्हू आयो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयईं त हे इब्राहीम, अॼु असांजो ख़ासि ॾिहाड़ो आहे, तूं बि असां सां गॾु हल। हज़रत इब्राहीम हुनखे जवाबु ॾिनो, क़ुर में अल्लाह बयानु फरमा, फ़क़ाल इन्नी सक़ीम फ़नज़र नज़रतन फ़िन नुजूम फ़क़ाल इन्नी सक़ीम। सितारे ॾांहुं हीअं ॾिसी करे उहो कंदो हेठि करे हज़रत इब्राहीम हुनखे चयो फ़क़ाल इन्नी सक़ीम, मां बीमार आहियां। हालांकि हज़रत इब्राहीम बीमार न हुयो। हज़रत इब्राहीम जो इशारो इन ॻाल्हि जी तरफ़ हुयो त मां तौहीद परस्त आहियां। जेकॾहिं अॻिते इन्हनि बुतनि ॾे या इन्हनि ख़राफ़ात ॾे जेके रब जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे उन में जेकॾहिं मां हलंदुमि त अॻिते हली करे मां रूहानी मरीज़ थी वेंदुमि, इन जे करे बहितर इहो आहे त फ़क़ाल इन्नी सक़ीम, मां बीमार आहियां। हज़रत इब्राहीम उन्हनि सां गॾु न वियो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां गॾु न वियो। हे जेॾी महिल हलिया विया, हज़रत इब्राहीम खे कावड़ आई त यार पंहिंजे हथनि ठाहियल शयुनि खे पूॼनि था पिया, पंहिंजो माबूद बणाइनि था पिया। पोइ हिननि जो वॾो हिकिड़ो कमिरो हुयो, इबादतगाह सम्झो, कमिरो सम्झो, जंहिंमें हिननि जा सभु बुत रखियल आहे। को औलाद ॾियण वारो आहे, को रिज़िक ॾियण वारो आहे, को शिफ़ा ॾियण वारो आहे। ख़ैर हिकिड़ो वरी उन्हनि जो वॾो बुत ठहियल आहे जेको ॿिया सभु नंढड़ा हुया, हिकिड़ो माना सॼो उन्हनि खां वॾो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं आयो कावड़ जे अंदरि, उन वॾे बुत जे हथ में या ॿाहिरि काथे का कुहाड़ी पई, उहा कुहाड़ी खईं या ॿाहिरों खणी आयो। उहा कुहाड़ी खणी करे जेके बुत हुया, कंहिंजी टंग भॻई, कंहिंजी ॿांह भॻई, कंहिंजो सिर भॻई, कंहिंजी चेल भॻई, ज़रा ज़रा करे या वॾी कुहाड़ी खणी करे जेको वॾो बुत हुयो हुनजो कुल्हे जे मथां रखी छॾियईं, ठाहे तयारु करे छॾियईं। ख़ैर हाणे हुया त बुत जा पुजारी जॾहिं आया, मोटी आया त हर को उन्हनि जी तरीक़ेकार हूंदो। पहिरियों पंहिंजे माबूदनि में हमरा जो हिकिड़ो घिरियो अंदरि, जॾहिं ॾिठईं त कंहिं बुत जी टंग सलामत कान्हे का, कंहिंजी ॿांह सलामत न आहे, कंहिंजी चेल सलामत न आहे, कुहाड़ो वॾो वॾे बुत जे मथां पियो आहे पियो, कंहिं हिननि सां हशर कयो आहे। इहा ॻाल्हि वञी इलाइक़े वारनि वटि पहुती। जीअं इलाइक़े वारा पहुचंदा विया, नमरूद उन वक़्त जो बादशाह हुयो, इहा बादशाह ताईं जॾहिं वञी ॻाल्हि करे पहुती त साईं अहिड़ो असांजे माबूदनि सां कंहिं माण्हू हशर कयो आहे। सभु इलाइक़े जा माण्हू हाणे जमा थी विया, सॼी क़ौम हिकिड़े पासे ॾिया। हेॾा हज़रत इब्राहीम केरु आहे? अकेलो, तन्हा, कोई उन सां मददगार न आहे। पोइ क़ुर मजीद हिन सॼे नक्शे खे, हिन नक्शे खे बयानु फ़रमायो। क़ालू समेना फ़तन यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहीम। पोइ उन क़ौम वारनि चयो त साईं असां ॿुधो आहे हिकिड़ो नौजवान आहे जेको असांजे हिननि बुतनि खे ॻाल्हाईंदो आहे, उनजो नालो इब्राहीम आहे। चई हा तव्हां ॿुधो आहे? चई हा। चए पोइ क़ालू फ़ातू बिही अला आयुनिन नास लअल्लहुम यशहदून। हाणे ईअं कयो, हिन नौजवान खे वठी अचो सभिनी जे साम्हूं, ताकी सभिनी जे रूबरू थी वञनि जो इहे सभु हिन जा शाहिद थियनि। हाणे तो बादशाह पुछा करे हज़रत इब्राहीम खां
उहे माण्हू सभु पुछा था कनि पिया क़ालू अ अंत फ़अलत हाज़ा बिआलिहतिना या इब्राहिम। उन्हनि चयो त छा तो ही कमु कयो आहे असांजे बुतनि सां, कंहिंजी टंग भॻई, कंहिंजी ॿांह भॻई, कंहिंजी चेल भॻी अथई, कंहिंजो मथो भॻो आहे, इब्राहिम हे कमु तो कयो आहे? क़ाल बल फ़अलहु कबीरुहुम। हज़रत इब्राहिम त नबी हुयो न। हज़रत इब्राहिम इन्हनि खे चयो भला के उन्हनि खां सवाल कयो न, हाज़ा फ़सलू मिन कानू यंतिक़ून, जंहिंखे तव्हां पंहिंजो माबूद बणायो था, जंहिंखे तव्हांजी हाजत रवाई जा मसइला हल कंदा, जंहिंखे तव्हां पंहिंजो मुश्किल कुशा बणायो था पिया, जेके तव्हांजी बीमारियुनि खां तव्हांखे बचाईंदा, इन्हनि खां छो नथा पुछा कयो त इन्हनि सां इहो असरु कंहिं कयो आहे? हे जेको वॾो बुत आहे जंहिंजे कुल्हे जे मथां कुहाड़ी लॻी पई आहे, इन खां पुछो न त इहो इन्हनि सां असरु कंहिं कयो आहे? पोइ असल में हज़रत इब्राहिम खे उन्हनि जे मथां हुजत क़ाइमु करणी हुई। पोइ पंहिंजो पाण में फ़रजाऊ इला अनफुसिहिम, पोइ मोटिया इला अनफुसिहिम, पंहिंजे नफ़्स खे मलामत ॾींदे फ़क़ालू इन्नकुम, पोइ चयो उन्हनि इन्नकुम अंतुमुल ज़ालिमून, त असां जेके आहियूं बेशक वॾा ज़ालिम आहियूं। सुम्म नुकिसू अला रुऊसिहिम, पंहिंजो कंधु झुकाए लक़द आलिम त मा हाउलाए यंतिक़ून, अलबत्ता तहक़ीक़ त इहे त ॻाल्हाए ई कोन, उन्हनि खे बि ख़बर हुई त इहे बुत ॾाढियां ॻाल्हि, इहे बुत ॻाल्हाईंदा न, इहे ॻाल्हाईंदा न, मसालो हल कंदा न, इन्हनि खे ख़बर पवंदी। हाणे जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो हिक ॿिए खे जॾहिं मलामत कनि था पिया, हिक ॿिए खे चवंदा पिया त यार वाक़ई हे जिन जी असां पूॼा, इन मां काफ़ी माण्हू जेके हुया उन्हनि पंहिंजे दिमाग़ जे अंदरि इहो सोचियो वाक़ई असां जंहिंजी पूॼा कयूं था न इहे ॻाल्हाइनि था, हिननि जे साम्हूं ताम पिया न उहे खाइनि था, पोइ हे असांजा माबूद कीअं थींदा? हज़रत इब्राहिम खे हिननि जे मथां हुजत क़ाइमु करणी। ख़ैर क़ाल अफ़ताबुदून मिन दूनिल्लाह, हाणे नबी पंहिंजो कमु थो ॾेखारे। क़ाल हज़रत इब्राहिम जो पोइ तव्हां छा अलाह खां सवाइ इन्हनि जी पूॼा कयो था जेके तव्हांखे न नफ़ो ॾेई सघनि न तव्हांखे को नुक़सानु पहुचाए सघनि? बाबा हथ जी ठहियल शइ न उन्हनि खे नफ़ो थी पहुचाए सघे, न उन्हनि खे को मा ला यनफ़उकुम शैअन वला यज़ुर्रुकुम, पोइ त अफ़सोस आहे तव्हांजे मथां। वलिमा ताबुदून, जो मिन दूनिल्लाह, तव्हां अलाह खां सवाइ इन्हनि जी पूॼा कयो था, तव्हांजे इन अमल जे मथां मूंखे अफ़सोस आहे। अफ़ला ताक़िलून, तव्हांखे अक़ुल न आहे? जॾहिं इहा ॻाल्हि जो चई हज़रत इब्राहिम, तॾहिं बाहि जे अंदरि सभु ॻाढ़ा थी विया। उन्हनि हिकिड़ो फ़ैसिलो कयो। फ़ैसिलो छा कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि जी आड़ाह जे अंदरि उछलियो। हज़रत इब्राहिम जो इहो वॾे में वॾो इम्तिहान हो। अलाह जे नाले जे लाइ तौहीद जी दावत खे बयानु करण जे लाइ सोणे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि जी आड़ाह में विझण जो उन्हनि फ़ैसिलो कयो। एतिरे क़दुरु उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे 40 मेल ताईं काठियूं जमा कयूं। घणा मेल बाबा? 40 मेल। असांजे शदाद कोट खां वठी करे लाड़काणे ताईं बि मुंहिंजे ख़्याल में 40 मेल न हूंदो, 52-53 किलोमीटर आहे। 40 मेल माना वॾो सफ़र थी वियो, लाड़काणे खां बि परते। एॾी वॾी बाहि जो हुजूम इन्हनि तयारु कयो ऐं उन वक़्त जे अंदरि उलमाए मुफ़स्सिरीन फरमाईंदा जंहिंखे का हाजत रवाई, का मसइलो हूंदो, का नज़र हूंदी, का बास बासनी, पोइ छा कंदा त मुंहिंजो फ़लाणो कमु थी वञे त मां हेतिरियूं काठियूं इब्राहिम जे साड़ण जे लाइ जमा कराईंदुमि। पोइ इन्हनि माण्हुनि ॾींहों राति महिनत करे वॾो अंबार काठियुनि जो तयारु कयो। हिकिड़ो ॾियारो मुक़ररु कयूं त हाणे हिन ॾियारे ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बाहि जी आड़ाह जे अंदरि विझणो आहे। काठियूं जमा थी वियूं, बाहि जॾहिं लॻायूं, उहा बाहि को अलाए केतिरनि कोहनि ताईं जेके पखी वञनि पिया उहे बि जली उन जे अंदरि किरी पिया पवनि। हाणे हे अची परेशान थिया त बाबा हज़रत इब्राहिम खे इन बाहि जी आड़ाह में उछलाए केरु? हेॾी वॾी बाहि तयारु थी वई आहे। पोइ हिकिड़े जबल जे मथां वञी करे का अहिड़ी शइ ठाहे तयारु करे रसनि सां ॿधी करे उहो शैतान हिननि खे मशवरो ॾिनो उन बाहि जे अंदरि हज़रत इब्राहिम खे उछलायूं। हाणे सभु क़ौम वारा ख़ुशि हुया त असां हज़रत इब्राहिम खे बाहि जे अंदरि साड़ियो आहे, पंहिंजे माबूदनि जी मदद कई आहे। पर हुननि खे ख़बर न आहे हिन बाहि खे साड़ण जी तासीर जेका ॾियण वारी उहा रब जी ज़ात आहे, जेको इब्राहिम जो दोस्त आहे। हाणे अची जॾहिं हज़रत इब्राहिम खे बाहि जे आड़ाह जे अंदरि उछले वियो त आसमान जा फ़रिश्ता रब साईं वटि पहुता। ओ मुंहिंजा रब, तुंहिंजे दोस्त इब्राहिम खे बाहि जी आड़ाह में विधो वियो आहे, तुंहिंजे दोस्त इब्राहिम खे साड़ियो वञे थो पियो। अल्लाह ताला फरमाए मां हर शइ खां बख़ूबी वाक़िफ़ु आहियां, तव्हां ख़ुदि मुख़्तार आहियो, जेकॾहिं तव्हांखे कुझु करिणो आहे त हलिया वञो, भली कयो। फ़रिश्ता आया, हज़रत जिब्राईल आयो। इब्राहिम मां अल्लाह तबारक व तआला जो वॾे में वॾो फ़रिश्ता तूं हुकुम कर, जहिड़े नमूने सां हुकुम कंदे उअं ई थींदो। बाहि जी त का बि हैसियत न आहे। हज़रत इब्राहिम फरमायो मां रब जो दोस्त आहियां, मुंहिंजे हर हाल मां मुंहिंजो रब वाक़िफ़ु आहे, मूंखे तुंहिंजे मदद जी का बि ज़रूरत कान्हे का, मुंहिंजो अलाह मुंहिंजी मदद पाणे कंदो।
ॿिया फ़रिश्ता आया, सभिनी खे इहो ई जवाबु ॾिनो। ककरनि वारो फ़रिश्तो आयो, बारिश वारो फ़रिश्तो आयो, हवा वारो फ़रिश्तो आयो। साईं देरि ई न आहे, रुॻो ईअं हिकिड़ी सट जे अंदरि इहा बाहि अलाए किथे वञी पहुचंदी, हिकु काठी बि ज़मीन जे मथां न बचंदी पई। चई मूंखे रब जे मदद जो इंतज़ारु आहे। जॾहिं रब बि ॾिठो त मुंहिंजो ख़लील मुंहिंजी मदद खां अलावा ॿिए तरफ़ कोन थो वाजाए, तॾहिं रब साईं फरमायो कुलना या नारू कूनी बरदऊं व सलामन अला इब्राहीम। ए बाहि तुंहिंजो कमु आहे जिस्म खे साड़णु, पर मां रब जो हुकुम आहे ख़बरदार इब्राहीम जो जिस्म साड़णु त पंहिंजी जाइ ते आहे, पर इब्राहीम जे जिस्म ते हिकु वार खे तओ बि कंहिं क़िस्म जो न ॾिजाए। जेके रसा बदिलिन उहे रसा सड़ी विया, पर हज़रत इब्राहीम अल्लाह ताला फरमाए थो सलामन अला इब्राहीम, सलामती वारी बाहि एॾी घणी थधी बि नथी वञाए जो सफ़ा हज़रत इब्राहीम खे थधि जे अंदरि रहण में बि तकलीफ़ अचे। किन उलमा त ईअं फरमायो आहे, हिकिड़े सहाबी खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खां, फरमायो त उन बाहि जे अंदरि अलाए केतिरा ॾिहाड़ा इहा बाहि, कंहिं 10 ॾिहाड़ा लिखिया आहिनि, कंहिं 15, कंहिं केतिरा ॾिहाड़ा, एतिरा ॾिहाड़ा इहा बाहि जो अंबार हले थो पियो। हज़रत इब्राहीम आहे त नमरूद चढ़ी करे ॾिठो मथे हिकिड़े जबल जे मथां, ॾिसां त सही इब्राहीम हशर कहिड़े जे अंदरि आहे। जॾहिं ईअं चढ़ी करे ॾिठईं त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम त ऐशो आराम जे अंदरि आहे। हज़रत इब्राहीम त आला क़िस्म जी, हे फ़रिश्ता अचनि वञनि था जेके हज़रत इब्राहीम सां मुलाक़ात कंदा पिया। हे वेठो आहे कचहरी, हज़रत इब्राहीम खां कंहिं माण्हू पुछा कयो साईं तव्हांखे भला पंहिंजी ज़िंदगी जा ॾिहाड़ा जेके सफ़ा सुठा गुज़रिया हुजनि उहे कहिड़ा आहिनि, ॿुधायो त सही। हज़रत इब्राहीम चयो जेके 7 ॾिहाड़ा बाहि जे अंदरि मां गुज़ारिया न, इन खां वधीक ज़िंदगी जा के ॾिहाड़ा हुया ई कोन। अजीब व ग़रीब सुकून वारा। किन रिवायतुनि में आहे त अल्लाह ताला फ़रिश्तनि जे ज़रिए जन्नत मां आला क़िस्म जा बिस्तरा हज़रत इब्राहीम जे लाइ मोकिलाया। इन बाहि जे आड़ा जे अंदरि जंहिंमें हर क़िस्म जूं नहरूं, हर क़िस्म जी सहूलियात रब साईं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता फ़रमाए छॾी। उहे बाहि जा ॾिहाड़ा जॾहिं पूरा थिया, हुननि ईअं सम्झो त हज़रत इब्राहीम त कुझु बि न पियो चवंदो। जॾहिं क़ौम वारनि जी नज़र हज़रत इब्राहीम ते पई, चई इब्राहीम तूं ऐं तुंहिंजो रब ॾाढो आयो जो तोखे इन बाहि जी आड़ा मां बि ख़ुदा बचाए। बाबा बाहि जो कमु छा आहे? ॾाढियां ॻाल्हायो, ॾाढियां ॻाल्हायो, साड़णो आहे। पर इब्राहीम खे न साड़े त ख़ुदा जी माना मालूम थियो त हर शइ हुकुम उहो ख़ुदा जो हलंदो आहे। रब चाहे हा त हज़रत इब्राहीम खे उहा बाहि साड़े हा, पर रब न चाहियो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन बाहि हज़रत इब्राहीम जे वार खे तओ बि कंहिं क़िस्म जो न आयो। इहो वॾे में वॾो इम्तिहान हुयो जेको रब साईं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वरितो। ॿी सूरत जे अंदरि बि अल्लाह ताला इन वाक़े खे बयानु फरमायो। बहरहाल पहिरियों इम्तिहान जेको रब साईं हज़रत इब्राहीम खां वरितो, बाहि जे आड़ा जे अंदरि रब जे नाले ते हज़रत इब्राहीम क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु।